चट्टोमा रिपोर्ट दोदुमल महेश्वरी पीपल्स पार्टी जे सॾ ते सिंधूअ मां केनाल नामंज़ूर रैली पीपल्स पार्टी जे सूबाई सदर निसार खोड़ जगवाणी में ठटे खां दोल दरिया खान पुल ताईं कढी वई, जिते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रैली जी अॻवाणी पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ कई, जंहिंमें MNAs MPs ऐं समेत जियालनि पीपल्स पार्टी जी ज़िली तंज़ीमुनि जे अॻवाननि कारकुननि शिरकत कई। इन मौक़े ते निसार खोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर ज़िले जे हेडक्वार्टर में पीपल्स पार्टी जा साथी सिंध जो अवाम वो सब गॾिजी एहतजाज रिकॉर्ड करण लाइ अॼोको ॾींहुं मुक़ररु हुयो, तंहिंजे करे मां बि उन्हनि एहतजाज में शरीक थियण लाइ हुयमि। इहो एहतजाज 6 केनालनि ठहण जे ख़िलाफ़ आहे। उहा ख़िलाफ़ इन जे करे आहे त ही गैर कानूनी तौर ते ठहिया था वञनि, कंहिंखां बग़ैर कंहिं मंज़ूरीअ जे। उहो मंज़ूरीअ जे लाइ जेके फोरम्स आहिनि पाकिस्तान में ओॾे अञा न पहुता आहिनि। ॿिनि सूबनि जे विच में झेड़ो आहे त पोइ हुन ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो इजलास थियणु खपे, जेको 2 सालनि खां नथो थिए। 2 सालनि खां नथो थिए ऐं उन लिहाज़ खां जेकॾहिं हू नथा मुड़नि, जेकॾहिं नथा मुड़नि, के चवनि था कमु थिए थो, के चवनि था कमु नथो थिए, पर असां इन ॻाल्हि खे ॾिसी निकिता आहियूं त असां पंहिंजो आवाज़ु उथारियूं। उन नमूने सां आवाज़ु उथारियूं जीअं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियोसीं। उन्हनि ॾींहंनि में बि अब्दुल वाहिद साहिबु असांजो गवाह त असां शुरू कयो हो त ठटे खां शुरू कयोसीं ऐं अॼु बि साॻियो ई शुरू थिया आहियूं। निसार खोड़ो तव्हांजी ख़िदमत में आहे। पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी असांजो एहतजाज शुरू थींदो। इहो एहतजाज को हिकिड़े ॾींहं जो न आहे, इहो हलंदो एहतजाज। कंजन वेठा आहियूं न मैदान ते अचनि। हुन वधीक चयो त अॼु जे ॾींहुं हर ज़िले में केनाल ठाहिण जी मुखालिफ़त लाइ मखसूस कयो वियो आहे। असां हिते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण आया आहियूं। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त पीपल्स पार्टी वफ़ाक़ जो हिसो आहे, पर सिंधूअ मां केनाल जी सख़्त मुखालिफ़त कंदे हुन चयो त केनाल गैर कानूनी आहिनि। पीपल्स पार्टी एहतजाज ज़रिए कालाबाग डैम वांगुरु हिन मंसूबे खे बि टुकराईंदी।